स्टेट बैंक व्याज जी शरह 22% बरक़रार रखंदे नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे। स्टेट बैंक हिकु भेरो ॿीहर महांगाई में लाथ जो इशारो पिणु ॾिनो आहे। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जारी कई आहे, जंहिं तहत व्याज जी शरह न वधाइण जो ऐलान कयो वियो आहे। स्टेट बैंक जो चवणु आहे त ईंदड़ ऐलान ताईं व्याज जी शरह 22% बरक़रार रहंदी। स्टेट बैंक हिकु भेरो ॿीहर महांगाई में घटिताई जो इशारो ॾींदे चयो आहे त अक्टूबर दौरान महांगाई में घटिताई ईंदी। महांगाई में घटिताई हलंदड़ साल जे ॿी छमाही में भी जारी रहंदी। स्टेट बैंक मूजिबि माली साल 2024 जी पहिरीं टिमाही दौरान ॿिन्ही माली ऐं बुनियादी बैलेंस में बहितरी आई आहे। अहम शयुनि जी मार्केट में दस्तियाबी बहितर थी। इंटरबैंक ऐं ओपन मार्केट जी मटासटा जी शरह में हम आहंगी पैदा थी आहे। स्टेट बैंक चयो आहे त ख़रीफ़ जी फसलनि जी रिपोर्ट मुस्बत आहे। अगस्त ऐं सेप्टेम्बर में करंट अकाउंट खसारो तमामु घणो घटिजी वियो आहे। अगस्त ऐं सेप्टेम्बर दौरान परॾेही फिनांसिंग में घटिताई सबबि परॾेही मटासटा जा ज़ख़ीरा मुस्तहकम रहिया। माली साल 24 जी पहिरीं टिमाही दौरान माली साल जी बुनियादी तवाज़ुन में बहितरी आई। बुनियादी असूलनि जे हवाले सां हक़ीक़ी पॉलिसी शरह तमामु मुस्बत आहे। हक़ीक़ी पॉलिसी शरह महांगाई खे घटाइण लाइ मुनासिबु आहे।